अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु आउं मेहर जी नई वीडियो सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। आउं मसूद अहमद मंगी पंहिंजे चैनल मसूद अहमद मंगी व्लॉग यूट्यूब जे चैनल तां मेहर जी नई वीडियो सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु आउं अव्हां खे मेहर मेन रोड जो मेन पुराणो ऐं तारीख़ी खूह जंहिंसां गॾु पुराणो 100 साला पिपर पिणु गॾु आहे, उन जो आउं वीडियो ॾेखारींदुमि। ही खूह तरफ़ आउं हली रहियो आहियां ऐं खूह तरफ़ ही वेझो आउं अचां पियो। तमामु पुराणो खूह जेको विरहाङे खां अॻु हिन जो क़याम अमल में आयल आहे ऐं उन जे मथां ही पिपर जो वण जेको पिणु 100 साल खां वधीक नज़र अची रहियो आहे। तमामु पुराणो पिपर जो वण जेको बिल्कुलु खूह जे किनारे सां गॾु आहे, यानी खूह ऐं पिपर जो पाण में वॾो संबंध आहे, वॾो तालुक़ु आहे। पिपर जो वण ऐं खूह हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि। ॾिसो त यानी हिक ॿिए सां भाकुर पियल आहिनि पिपर जो वण ऐं खूह। ऐं ही उहो खूह जितां माण्हू मेहड़ शहर जा माण्हू पाणी जेको आहे त मिठो पाणी हासिलु कंदा हुया ऐं विरहाङे खां अॻु या विरहाङे खां पोइ ही खूह मेहड़ जे माण्हुनि लाइ तमामु हिकिड़ो अहमियत रखंदड़ हुयो। जो पाणी ज़िंदगी आहे ऐं पाणी उहो पाणी जेको पीअण जे क़ाबिल हुजे ऐं मिठो पाणी हासिलु करण लाइ मेहड़ जा शहरी हितां पाणी हासिलु कंदा हुया। ही ॾिसो ही खूह जो पाणी मथे अची वियो ऐं हीअ टैंक हिकिड़ी भरिजी आई। त हिन ज़रिए ही जेका फिरणी आहे, इन ज़रिए ही खूह मां इहो पाणी भरियो वेंदो, जेको अॼु ॾींहं ताईं इहो खूह जो पाणी इस्तेमालु कयो थो वञे ऐं पाणी भरियो थो वञे ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मुख़्तलिफ़ मुहलनि में हिन खूह जो पाणी वञे पियो। हिन खूह सां गॾोगॾु ही पिपर जो वण जंहिंजो हिकिड़ो वॾो तालुक़ु खूह सां आहे। खूह ऐं पिपर ककोल केनाल जे बिल्कुलु वेझो ही मेहड़ शहर में तमामु असांजे लाइ मेहड़ शहर लाइ अहमियत रखंदड़ ही खूह जेको शायदि को विसारे कोई सघे मेहड़ जो शहरी। छो जो मेहड़ जो शहरी जेकॾहिं हूंदो त हुनखे ही खूह ज़रूरु यादि ईंदो ऐं खूह सां गॾु ही पिपर जो वण जंहिंजी छांव में ही खूह हिते शाद ऐं आबाद आहे। हिन वक़्तु ही मेन रोड मेहड़ ककोल केनाल जे वेझो ही साम्हूं ककोल जी मोरी आहे ऐं ककोल केनाल जे मथां मीरभर मच्छी खपाए रहिया आहिनि ऐं ककोल केनाल जी हिन वक़्तु तमामु हालत तमामु ख़राबु आहे। छो जो हिन वक़्तु पाणी कोन्हे, अपकलाणी जी मौसम आहे ऐं पाणी बिल्कुलु कोन्हे ऐं ही गंदगी तमामु घणी आहे ककोल केनाल में। जेको विच शहर मां ही ककोल केनाल गुज़रे पियो ऐं जॾहिं पाणी वहंदो आहे त उन वक़्तु ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे, पर हिन वक़्तु पाणी जी मौसम न आहे, जंहिंजे करे कोई हिन ककोल में बिल्कुलु पाणी नज़र कोन अचे पियो। ही ककोल केनाल जे मथां जेके मच्छियुनि वारा मच्छियूं खपाए रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु त उहो मेन रोड जेको कंहिं वक़्त में गुज़र सफ़र ऐं गाॾियूं ईंदियूं वेंदियूं हुयूं लाड़काणे खां कराची खां, त मेहड़ विच शहर मां हितां हुननि जो गुज़र थींदो हुयो। मेहड़ शहर जो मेन रोड हिन वक़्तु ही सब्ज़ी बाज़ार थी चुको आहे, मच्छी बाज़ार थी चुको आहे, जनरल स्टोर बाज़ार थी चुको आहे, यानी वट आहे सभु शयूं हिते मेन रोड ते हिते मौजूदु आहिनि। ऐं ककोल ककोल केनाल ॾिसो त तमामु ख़स्ता हालत में बिल्कुलु थी वियो आहे। छो जो हिन वक़्तु पाणी जी मौसम कोन आहे। जॾहिं पाणी ईंदो आहे पोइ जॾहिं रवानगी शुरू थींदी आहे त पोइ कुझु सुठा ई नज़र अची ईंदी आहे। उनजे वाकिरे जे करे बाक़ी पाणीअ जी अणहोंद करे गंदगी ऐं तमामु वधीक नज़र ईंदी आहे ककोल केनाल जे हिन वाह में। ककोल केनाल जो ही मथियों पासो ही ककोल केनाल मेन रोड मेहड़ जी उहा मोरी, उन पासे ॾांहुं ही उनजो नज़ारो साम्हूं जामिया मस्जिद मेहड़ जा ही टावर, ही उन जा टावर जामिया मस्जिद मेहड़ ऐं इन सां गॾोगॾु ही खूह पिणु हुयो जेको असां अव्हांखे ॾेखारियो ऐं खूह सां गॾोगॾु इहो पिपर जो वणु जेको पिणु खूह सां गॾोगॾु आहे।
ककोल केनाल ही जेको रस्तो वञे पियो इहो रजिब शाह क़ब्रिस्तान ॾांहुं वञे पियो। ही रजिब शाह क़ब्रिस्तान ॾांहुं ककोल केनाल जी कड़ आहे जेको साम्हूं इहो वञे पियो ककोल। ऐं ही ककोल जो ही कुझु नज़ारो खे ॾेखारींदुसि जेको ही हिन तरफ़ शहर मेन रोड पहिरीं पुल, उन खां पोइ बाद में मेन रोड जी पुल, ऐं पोइ ककोल केनाल जा ही ॿई पासा हिन वक़्तु बिल्कुलु हुते कुझु वण रखिया विया आहिनि जेके ख़ूबसूरत नज़र अची रहिया आहिनि वण। ऐं ही साम्हूं रजिब शाह जो क़ब्रिस्तान उन तरफ़ ई रस्तो वञे पियो। ऐं हिन तरफ़ आहे लाल शाह कॉलोनी। हीअ लाल शाह कॉलोनी जी घिटी इहा पिणु ॿाहिरि